यासीन अहम ख़बर अवां खे ॾियूं पिया त मुस्लिम लीग नून इलेक्शन कमीशन खां नामज़दगी फार्म वसूल ऐं जमा कराइण जी तारीख़ में वाध जो मुतालबो करे छॾियो आहे। नून लीग अखबार इज़ाक डार चीफ इलेक्शन कमिश्नर खे ख़त लिखी मुतालबो कयो आहे त नामज़दगी फार्मनि जी वसूली ऐं जमा कराइण जी तारीख़ में 2 ॾींहं वाध कई वञे। इज़ाक डार जो चवणु आहे त नामज़दगी फार्मनि जी छंड छाण जा ॾींहं घटाए उहे ॾींहं फार्मनि जे वसूली ऐं जमा कराइण में वधाए वञनि, उन सां इलेक्शन शेड्यूल ते को बि फ़र्क़ु न पवंदो। नाज़रीन, हिकु भेरो ॿीहर अवां सां अहम ख़बर शेयर कयूं पिया। मुस्लिम लीग नून इलेक्शन कमीशन खां नामज़दगी फार्म वसूल ऐं जमा कराइण जी तारीख़ में वाध जो मुतालबो करे छॾियो आहे। नून लीग अॻवान इज़ाक डार चीफ इलेक्शन कमिश्नर खे ख़त लिखी मुतालबो कयो आहे त नामज़दगी फार्मनि जी वसूली ऐं जमा कराइण जी तारीख़ में 2 ॾींहं वाध कई वञे। इज़ाक डार जो चवणु आहे त नामज़दगी फार्मनि जी छंड छाण जा ॾींहं घटाए उहे ॾींहं फार्मनि जी वसूली ऐं जमा कराइण में वधाए वञनि, उन सां इलेक्शन शेड्यूल ते को बि फ़र्क़ु न पवंदो।